लाड़ बि सिंध जो हिसो आहे ऐं बेअहसास हुक्मरान इहा ॻाल्हि छो नथा सम्झनि त लाड़ जे टिनि ज़िलनि बदीन, ठठी ऐं सिजावल में 40 लख माण्हू रहनि था। 1 करोड़ जानवर आहिनि, वण पखी ऐं ॿी जीवत खे बि पाणी घुरिजे थो। आपाशी खातो मुनसिफ़ानी पाणी विर्छ में छो नाकाम आहे? जॾहिं दरियाह में पाणी आहे त पोइ गुड्डू, सखर ऐं कोटड़ी बैराज ते खोट हिकु जेतिरी छो नथी विर्छ कई वञे? ईअं छो आहे त कंहिं बि केनाल या शाख जी पुछड़ी ते पाणी नथो पहुचे? इहो कहिड़ो सबबु आहे त लाड़ में आगाटे फ़सुल जी पोखी बावजूद उनखे पाणी पाछाटो ॾिनो पियो वञे? गुज़िरियल 5 महीननि खां लाड़ में माण्हू पाणी जे अणहूंद जे ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहिनि। वॾो वज़ीर आपाशी ऐं ॿियनि कामोरनि जे दौरनि बावजूद लाड़ पाणी लाइ तड़पी रहियो आहे। हाणे त सारियुनि जी पोखी जी सीज़न बि ख़तम थी रही आहे। अञा ताईं माण्हू बेजारा बि न पोखे सघिया आहिनि। पोखियल कमंद ऐं फुटुनि जो फ़सुल बि सड़ी रहियो आहे। शाखूं सुकियूं पियूं आहिनि। माण्हू बाकारे रहिया आहिनि। वस वारा सिंध आपाशी खातो ऐं सिंध सरकार मुकमल तौर ते अखियूं पूरे कननि में सीओ विझी सुम्ही पिया आहिनि। ॼण लाड़ सिंध न पर पंजाब जो हिसो आहे। हिन वक़्तु जॾहिं मुल्क जे समूरनि दरियाउनि जा वकिरा 5 लख क्यूसेक खां वधीक आहिनि त पोइ लाड़ में पाणी छो नथो पहुचे? सखर बैराज खां हेठि पाणी छॾिजे थो, उहो सखर ऐं कोटड़ी बैराज विच में किथे गुम थी वञे थो? उन जी जांच छो नथी कई वञे? सिंध जा हुक्मरानो, लाड़ में रहंदड़ बि इंसान आहिनि, सिंधी आहिनि। पाणी उन्हनि जो बि हक़ आहे। ॿेली इन्हनि इंसाननि खे हिते कहल करियो, उन्हनि खे फ़सुल ऐं पीअण लाइ पाणी फ़राहम करियो।